ब्रेकिंग न्यूज़ आवां शेयर कयूं पिया। कोट मीर मोहम्मद वेझो ॻोठ गुल हसन मंगणेजो में चोरी के मामले तां नारेजा ऐं मंगणेजा बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थियो आहे। 5 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में नारेजा बिरादरी जा दिलबर, मुमताज़ ऐं गुलाम अली शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रहीम अब्बासी असां सां लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रहीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, गुज़िरियल राति कच्चे जे बरादी थाणे जे ॻोठ गुलसन मंगणेजो मां सोलर मोटर तां 3 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 माण्हू क़तल थी विया आहिनि, जंहिंमें नारेजा बिरादरीअ जा मंगणेजा बिरादरी जा कलीमुल्ला अली अहमद मंगणेजो मौके ते क़तल थी विया ऐं जवाबी फायरिंग में गुलाम अली नारेजो, मुमताज़ नारेजो ऐं दिलबर नारेजो मारी विया आहिनि। जॾहिं पुलिस फायरिंग ते जेको आहे हिन महिल राब्तो आणे लाश पंहिंजे तहवील में वरिता आहिनि ऐं पीरगोट सिविल अस्पताल में पोस्टमार्टम लाइ निया विया आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अब्दुल रहीम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।